ग्रीनविच यूनिवर्सिटी कराची जे उस्तादनि ऐं शागिर्दनि यूनिवर्सिटी ऑफ सूफिज़म ऐं मॉडर्न साइंसिज़ भिटशाह जो दौरो कयो। यूनिवर्सिटी ऑफ सूफी ऐं मॉडर्न साइंसिज़ भिटशाह जी वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर परवीन मुंशी उस्तादनि ऐं शागिर्दनि खे भलीकार कयो ऐं उनखे ख़िताब कंदे तजवीज़ ॾिनी त शागिर्दनि जी दिलचस्पी लाइ हिन क़िस्म जा दौरा कया वञनि त जीअं हू नयूं शयूं ॻोल्हे ऐं सिखी सघनि। मिस महविश हसनैन प्रोग्राम कोऑर्डिनेटर फैशन मार्केटिंग, नूर हसन प्रोग्राम कोऑर्डिनेटर फैशन स्टाइलिंग एंड कम्युनिकेशन एंड ॿियनि संदसि टीम जो शुक्रियो अदा कयो त असांखे हिन नंढड़े शहर में अहिड़ी वॾी सहूलियत ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी आहे। सिकंदर अली सूमरो ग्रीनविच यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे भिटशाह ऐं भरपासे में मुख़्तलिफ़ फ़न, फैशन ऐं डिज़ाइन जी फैक्ट्रियुनि जो दौरो करायो।